Chemistry class now. Bab Saton electrochemistry सबक अठों dry cell. आवां chemistry जो उस्ताद नजीला चन्ना. आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार. असां जो लेक्चर जा मौजू आहिनि बैटरीज, ड्राई सेल, redox reaction जेको ड्राई सेल जे अंदर थींदो उन खे समझण. Batteries, we use a lot of electrical devices having batteries as a source of electricity. असीं अहिड़ियूं खोड़ बिजली ते हलंदड़ शयूं या औज़ार इस्तेमालु कंदा आहियूं जिन में बिजलीअ जो ज़रियो बैटरियूं हूंदियूं आहिनि. A battery consists of group of galvanic cells connected in a series. हिकिड़ी बैटरी जे अंदरि खोड़ सारा गैल्वानिक सेल हूंदा आहिनि जेकी पाण में हिकु सीरीज़ में ॻंढियल हूंदा आहिनि. गैल्वानिक सेल अहिड़े क़िस्म जे सेल खे चइबो आहे जेको कीमियाई अमल खे इस्तेमालु करे ऐं बिजली पैदा कंदो आहे. हीअ बैटरी इन जे अंदरि खोड़ सारा गैल्वानिक सेल हूंदा आहिनि जेके पाण में गॾिजी करे कीमियाई अमल कंदा आहिनि, पोइ करंट पैदा कंदा आहिनि जंहिं ते असां बल्ब ॿारींदा आहियूं, पखो हलाईंदा आहियूं. ही बैटरीज़ तव्हांजे जेके घरनि में इस्तेमालु थियनि थियूं मुख़्तलिफ़ डिवाइसिस जे अंदरि, इहे पिणु उन ई गैल्वानिक सेल्स जा मिसाल आहिनि जेकी कीमियाई अमलनि खे इस्तेमालु कंदे बिजलीअ जो करंट पैदा कंदा आहिनि. इन्हनि खे असीं बैटरियूं सॾियूं था. एग्जाम्पल्स ऑफ बैटरीज़ इंक्लूड ड्राई सेल, खुश्क सेल जेकी पोर्टेबल हूंदा आहिनि जिन खे असीं खणी करे आसानी सां हिकु जॻह ॿी जॻह ते रखंदा आहियूं. लेड स्टोरेज बैटरी जंहिंखे असां लेड एसिड बैटरी पिणु चवंदा आहियूं, एंड मर्करी बैटरी एक्सेट्रा. हे मर्करीज़ बैटरीज़ जेके आहिनि जिन जे अंदरि मर्क्यूरिक ऑक्साइड इस्तेमालु कयो वेंदो आहे, उहे पिणु बैटरीज़ जा मिसाल आहिनि. Batteries are classified as primary and secondary batteries. बैटरीज़ खे असां मुख्य तौर ते ॿिनि ग्रुपनि में विरायूं था. हिकिड़ियूं आहिनि प्राइमरी बैटरीज़ नॉन रिचार्जेबल, जेकी तव्हां वठंदा आहियो हिकिड़ो दफ़ो वठी करे उन्हनि खे तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, पोइ उन्हनि खे वरी फिटो कयो वेंदो आहे, उन्हनि खे ॿीहर चार्ज नथो करे सघिजे. अहिड़नि सेलनि खे असीं प्राइमरी बैटरीज़ सॾियूं था. एंड सेकेंडरी बैटरीज़ जेके आहिनि उहे रिचार्जेबल हूंदियूं आहिनि, उन्हनि खे ॿीहर वरी चार्ज करे सघिजे थो. तव्हां उन्हनि खे इस्तेमालु कयो था, उन्हनि मां पखो हलायो था, बल्ब ॿारियो था, तव्हां उन्हनि मां डिवाइसूं हलायो था, रांदीका हलायो था, पर उहे ई सेल, उहे ई बैटरीज़ वरी ॿीहर चार्ज करे सघजनि थियूं. अहिड़े क़िस्म जी बैटरीज़ खे असीं चऊं था सेकेंडरी बैटरीज़. ड्राई सेल यानी खुश्क सेल. A dry cell is one of the electrochemical cells developed by German scientist Karl Gessner in 1886 after the development of weight zinc carbon batteries by George Leclanche in 1866. ही जेको खुश्क सेल आहे उहो इलेक्ट्रोकीमियाई सेल जो हिकिड़ो क़िस्म आहे. इहो कार्ल गैसनर 1886 में तॾहिं ठाहियो जॾहिं हुन जॉर्ज लेक्लांचे जे 1866 में ठाहियल वेट ज़िंक कार्बन बैटरीज़ खे ॾिठो. Modern dry cells were developed by Yae Sakizo, who is from Japan in the year 1886. जदीद जेके ड्राई सेल्स आहिनि उहे याए सकीज़ो जापान जो साइंसदान हुयो, 1887 में हुन ठाहिया हुया, तॾहिं खां असांजी मार्केट में मौजूदु आहिनि. Dry cell, depending on the nature of the dry cell, it can be classified as a primary cell or the secondary cell. ड्राई सेल जी बि जेकॾहिं नोइयत खे ॾिसिजे त उनखे पिणु प्राइमरी सेल या सेकेंडरी सेल जे तौर ते विराए सघिजे थो. प्राइमरी सेल इज़ वन विच इज़ नाइदर रीयूज़ेबल नॉर रिचार्जेबल. प्राइमरी सेल उहो आहे जेको तव्हां ॿीहर उनखे इस्तेमालु न करे सघो या उनखे ॿीहर चार्ज न करे सघो. वंस द इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शंस कंज्यूम ऑल द केमिकल रिएजेंट्स दे फेल टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. हिकिड़ो दफ़ो उन्हनि जे अंदरि जेकी इलेक्ट्रोकीमियाई रिएक्शन आहिनि उहे कीमियाई मादनि खे जॾहिं ख़तमु करे छॾींदा आहिनि त पोइ उहे ॿीहर बिजली ठाहिण में नाकाम थींदा आहिनि. On the other hand, a secondary cell can be rechargeable by using battery charges to regenerate the chemical reactions. पर ॿिए हथ ते जेकी सेकेंडरी सेल आहिनि उन्हनि खे तव्हां वरी ॿीहर चार्ज करे सघो था, छो त उन्हनि जा कीमियाई अमल जेके आहिनि उहे बैटरीअ जी मदद सां वरी ॿीहर रीजनरेट थी सघनि था. उहे वरी ॿीहर उन्हनि खे कीमियाई अमल कराए नओं सौ कराए वरी असां उन सेल खे ॿीहर अहिड़ो लाइक़ु करे सघूं था जो उहो बिजलीअ जो करंट ॾेई सघे, त उहो सेकेंडरी सेल थींदो आहे.
ड्राई सेल जा जेकॾहिं कंपोनेंट्स असां ॾिसूं त उन ड्राई सेल जे अंदरि छा थींदो आहे, तव्हां ॾिसो जेकॾहिं मार्केट मां वठी करे तोशीबा जा या अहिड़ा ॿिया जेके बि सेल आहिनि, उन्हनि जे मथां हिकिड़ो कवर हूंदो आहे, पनो लॻल हूंदो आहे, उनखे जीअं तव्हां हलाईंदव त तव्हांखे अंदरि ज़िंक जो कंटेनर मिलंदो। हिकिड़ो पार्ट मेन उनजो इहो आहे जेको आहे उनजो एनोड, जो हिकिड़ो पार्ट आहे उनजो एनोड, ॿियो जेको उनजो पार्ट आहे उहो आहे कैथोड। कैथोड हूंदो आहे कार्बन जी जेका राड पयल हूंदी आहे सेल जे अंदरि, तव्हां सेल खे खोले ॾिसंदव त तव्हांखे उन में अंदरि हिकिड़ी कार्बन ब्लैक गोल जेका राड थींदी आहे उहा तव्हांखे नज़र ईंदी, उहा हूंदी आहे कैथोड। हीअ जेको असां हिते निशान ॾेखारियो आहे। एनोड जेको आहे ॿाहिरां जेको जिस्त जो लेयर हूंदो आहे, जेको खोखो हूंदो आहे, उहो उनजो एनोड आहे। इन खां पोइ जेको टियों नंबर इन में जेका अहम शइ आहे उहा आहे मॉइस्ट इलेक्ट्रोलाइट पेस्ट। हिकिड़ी पेस्ट उन में अंदरि हूंदी आहे, मटीरियल हूंदो आहे कारो, तव्हां ॾिसंदो त आले पाउडर वांगुरु तव्हांखे नज़र ईंदो, उहो तव्हांजो इलेक्ट्रोलाइट आहे। इहो टे मेन पार्ट आहिनि, हिकिड़ो आहे एनोड, ॿियो आहे कैथोड, टियों आहे इलेक्ट्रोलाइट। हाणे इलेक्ट्रोलाइट जेको आहे उहो तव्हांजो मैंगनीज डाइऑक्साइड, कार्बन ऐं तव्हांजो पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड ऐं ज़िंक क्लोराइड जी जेका तव्हां इस्तेमालु कयो था पिया पेस्ट, उहा इलेक्ट्रोलाइट तौर ते कमु ईंदी आहे। इहे टे हिसा हिन जा जेके आहिनि उहे आम आहिनि, इहे यादि रखणु घुरिजनि। हिकिड़ो आहे कैथोड जेका कार्बन जी राड आहे, ॿियो आहे एनोड जेको ॿाहिरां जिस्त जो हुन जे कवर चढ़ियल हूंदो आहे उहो, ऐं टियों हुन में अंदरि जेको मादो हूंदो आहे पेस्ट टाइप, हिकिड़ो आलो पाउडर इस्तेमालु थियल हूंदो आहे, उहो हूंदो आहे इलेक्ट्रोलाइट। ऐं उन इलेक्ट्रोलाइट में मैंगनीज डाइऑक्साइड, कार्बन, अमोनियम क्लोराइड ऐं ज़िंक क्लोराइड इहे पयल हूंदा आहिनि। ही मादा कीमियाई तौर ते जॾहिं पाण में अमल कंदा आहिनि त पोइ तव्हांखे इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे इन सेल में फिरंदे नज़र ईंदा आहिनि। जॾहिं तव्हां उनखे का तार मिलाईंदा आहियो ऐं उन में तव्हां को बल्ब ॻंढियो त उहो तव्हांखे ॿरंदे नज़र ईंदो। हाणे इहो तॾहिं थिए थो जॾहिं सर्किट कंप्लीट थिए थो, हेॾे जेको रिएक्शन आहे उहो थिए थो छो त इलेक्ट्रॉन खे फ्लो करण जो रस्तो मिली थो वञे, त पोइ इहो बल्ब तव्हांजो तॾहिं ॿरंदो आहे। ऑक्सीडेशन रिएक्शन यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कीअं थींदो, किथे थींदो? स्टेप पहिरियों आहे द ज़िंक कंटेनर सर्व्स एज एन एनोड एंड अंडरगोज एन ऑक्सीडेशन रिएक्शन। हे जेको ॿाहिरां ज़िंक जो लेयर आहे इहो खोखो छा कंदो आहे त इन ते ऑक्सीडेशन थींदी आहे, इहो एनोड तौर ते कमु कंदो आहे। ऑक्सीडेशन यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे ज़िंक जा ज़रड़ा छा कंदा, उहे पंहिंजा ॿ इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे छॾींदा, हिन में अंदरि पाण उहो ज़िंक आयन जेको आहे हिन में अंदरि शामिलु थींदो वेंदो। इक्वेशन में जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं त इहो जिस्त आहे ज़िंक Zn, उहो छा थो करे पंहिंजा ॿ इलेक्ट्रॉन विञाए पाण ज़िंक 2+ आयन में तब्दील थी वञे थो। हाणे इहो जेको ज़िंक 2+ आयन आहे इहो जेको हिते शामिलु थी वियो, जॾहिं एॾां ईंदो त इहो अमोनियम क्लोराइड सां वञी करे रिएक्शन कंदो। हाणे हीउ ज़िंक हितां निकितो, हेॾे तव्हांजे जेका पेस्ट में अंदरि हीअ अमोनियम क्लोराइड पियल आहे उन जा अची करे इहो तव्हांजो जिस्त जा जेके ज़रा आहिनि, आयन्स आहिनि, उहे हिन सां जॾहिं अचे मिलंदा त हिन अमोनियम खे ॿाहिरि ख़ारिज करे छॾींदा ऐं पाण क्लोराइड सां रिएक्शन कंदा। ज़िंक क्लोराइड हिते ठहंदो वेंदो ऐं अमोनियम जेको आहे उहो अमोनियम आयन हितां ॿाहिरि थी वियो। सो ऑक्सीडेशन किथे थींदी आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, उहो हिन ज़िंक कंटेनर ते। आहिस्ते आहिस्ते इहो तव्हांजो जेसि ताईं ज़िंक मौजूदु आहे, इहो जिस्त मौजूदु आहे, उहो पंहिंजा इलेक्ट्रॉन छॾींदो, हेॾे अंदरि शामिलु थींदो वेंदो, अमोनियम क्लोराइड सां रिएक्शन कंदो। तव्हांजो हे पंहिंजो ज़िंक सॼो हिन में शामिलु थींदो वेंदो, हेॾां वारो मादो बि ख़तमु थी वेंदो ऐं हे ज़िंक बि जेको आहे सो पंहिंजी जेका इंटैक्ट हुनजी पोज़ीशन आहे उहा आहिस्ते आहिस्ते विञाईंदो ऐं इहो पोरो थींदो वेंदो आहे। हिन में जेको स्टेप नंबर ॿियो आहे उहो आहे रिडक्शन रिएक्शन यानी गेन ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे गेन ऑफ इलेक्ट्रॉन छा थींदो? During the process, a reduction reaction occurs within the moisturized electrolyte with cathode graphite tride, which compromises manganese dioxide and ammonium chloride. ही जेको तव्हांजो आहे अमोनियम क्लोराइड ऐं मैंगनीज डाइऑक्साइड, इहो हुन कार्बन सां जॾहिं गॾु मिलियो त इहा पेस्ट जेका आहे उहा रिडक्शन कराइण में तमामु घणी मदद ॾींदी आहे। रिडक्शन यानी गेन ऑफ इलेक्ट्रॉन। हाणे हुते असां छा ॾिठोसीं, होॾऊं ज़िंक खे ॾिठो हुयोसीं त उहा छा पई करे त हिते अची करे ज़िंक क्लोराइड सां अमल पई करे ऐं अमोनियम आयन जेके वाधूअ में तब्दील थियनि पिया उहो छॾींदी पई वञे। हिते जेके अमोनियम आयन पैदा थींदा उहे ईंदा हेॾे कैथोड जे तरफ़। हाणे इहे अमोनियम आयन जेॾी महिल जो कैथोड ॾे ईंदा त ॿ इलेक्ट्रॉन हासिलु कंदा। ॿ इलेक्ट्रॉन हासिलु करण जे करे छा थींदो, हे H4 आहे, जीअं हिनखे इलेक्ट्रॉन मिलंदो त इहो तब्दील थी वेंदो अमोनिया में 2NH3। ॿ हिते जेके हाइड्रोजन आहिनि उहे बची पियूं, उहे तव्हांजूं अलॻि थी वेंदियूं हाइड्रोजन गैस जी सूरत में। हाणे इहा जेका हाइड्रोजन गैस आहे उहा ॾिसो, हेॾे असां पहिरियों रिएक्शन इहो ऑक्सीडेशन वारो सम्झी आया हुआसीं त ज़िंक पंहिंजा हितां ॿ इलेक्ट्रॉन विञाए करे पाण ज़िंक आयन में तब्दील कयईं,
पोइ ज़िंक आयन हेॾे जो आयो त अची करे अमोनियम क्लोराइड सां मिलियो, इहो ज़िंक अमोनियम क्लोराइड सां जॾहिं मिलियो त ज़िंक क्लोराइड ठाही, अमोनियम खे कढी छॾी ॿाहिरि, हिते थी वियो अमोनियम आयन। हाणे इहो अमोनियम आयन जेको पॉज़िटिव में तब्दील थियो उहो हेॾे हिन सां वञी करे रिएक्शन कंदो, छो त हेॾां इलेक्ट्रॉन आहिनि, हिनखे इलेक्ट्रॉन हिते मिलंदा। हाणे इहे इलेक्ट्रॉन जॾहिं हिनखे मिलिया त अमोनिया ठही ऐं हाइड्रोजन गैस ठही वई। हाणे इहा अमोनिया छा कंदी, जेका हिते ठही वई, इहा अमोनिया अची करे हिन ज़िंक क्लोराइड सां मिलंदी जेको हिते ठहियो ऑक्सीडेशन जे दौरान, जेको हिते ठहे पियो। हाणे इहा अमोनिया हिन सां छो थी अचे करे मिले, छो त हिन नाइट्रोजन ते 2 इलेक्ट्रॉन मथे जेके आहिनि उहे लोन पेयर जी सूरत में मौजूदु हूंदा आहिनि। ज़िंक ते 2 पॉज़िटिव हूंदो आहे, छो त हुनजा इलेक्ट्रॉन खसींदो आहे क्लोराइड। हाणे इहो 2 इलेक्ट्रॉन हिननि वाधू ॾांहुं छिकिजी ईंदा त इहो अमोनिया लिगेंड तौर ते हिननि खे पाण सां गॾु खणंदो। हाणे छा ठही वियो, ज़िंक अमोनियम क्लोराइड ठही वियो। हिकिड़ी प्रोडक्ट असांखे हिते इहा मिलंदी ज़िंक अमोनियम क्लोराइड जी। ॿिए पासे खां जेका इहा हाइड्रोजन ठही, हाणे हिते इहा अमोनिया इन ज़िंक क्लोराइड सां मिली वई। हाइड्रोजन जेका ठही उहा मैंगनीज़ डाइऑक्साइड सां अमल कंदी, ऐं मैंगनीज़ जेको आहे तव्हांजो उहो ट्राई ऑक्साइड ठहंदो, ऐं असांजी जेका H2 आहे उहा हिन मां हिकिड़ी ऑक्सीजन खणी करे पाणी ठाहींदी। पाणी ठाहिण खां पोइ हिते छा थींदो त इहो पाणी, मैंगनीज़ डाइऑक्साइड, इहो तव्हांजो ज़िंक अमोनियम क्लोराइड, हे 3 प्रोडक्ट हिते ठहंदियूं वेंदियूं। हिते ठहंदियूं वेंदियूं जॾहिं इहो तमामु घणो ठही वेंदो, पाणी बि ठही वियो, ज़िंक अमोनियम क्लोराइड ऐं मैंगनीज़ डाइऑक्साइड ट्राइऑक्साइड बि हिते ठहंदो वञे थो, त इहो हिते छा कंदो त सेल खे थोरो कुंडाईंदो आहे। हाणे जेको इलेक्ट्रोलाइट असां हिन में विधो होसीं, जंहिंजे करे रिएक्शन पियो थिए ऐं हितां इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे हेॾे फ्लो कनि पिया, हेॾे त करंट पियो पैदा थिए ऐं बल्ब पियो ॿरे। हाणे उहो मादो थी वियो ख़तमु, जेको अंदरि ऑक्सीडेशन और रिडक्शन जो रिएक्शन पियो कराए। जॾहिं इहो मादो ख़तमु थी वेंदो त सेल बि असांखे इहा जेका बिजली आहे, जेको करंट आहे, उहो बि असांखे ॾियणु छॾे वेंदो। ओवरऑल रिएक्शन जेकॾहिं ॾिसिजे त ही ज़िंक आहे ॿाहिरियों, हे मैंगनीज़ डाइऑक्साइड अमोनियम क्लोराइड, हीअ अंदरि असांजा मैंगनीज़ डाइऑक्साइड अमोनियम क्लोराइड, हीअ अंदरि आहिनि कार्बन, हिते आहे मैंगनीज़ डाइऑक्साइड अमोनियम क्लोराइड तव्हांजो, हिते कार्बन जी राड, हिते हेॾा ज़िंक। हाणे इहे टई शयूं पाण में रिएक्शन कनि थियूं त मैंगनीज़ असांजो ट्राइऑक्साइड थो ठहे, ऐं असांजो ठहे थो ज़िंक अमोनियम क्लोराइड, ऐं परियां ठहे थो पाणी। इहो जॾहिं हितां वारो ही मादो समूरो जेको हिते ख़र्च थियल हो, इहो समूरो हिन में तब्दील थी वेंदो आहे, त पोइ असांजो सेल चवंदा आहियूं इहो हाणे डिस्चार्ज आहे, हाणे इहो वधीक तवानाई कोन पैदा कंदो। इहो प्राइमरी सेल आहे। पर जेकॾहिं हे सेकेंडरी सेल हुजे हा त असां हिन ते चार्जर लॻाए छा कयूं हा, जेॾी महिल जो हिनखे असां वरी ॿीहर चार्ज कयूं हा त हे समूरो जेको रिएक्शन आहे इहो रिवर्स में वञे हा, ऐं वरी अमोनियम क्लोराइड, मैंगनीज़ डाइऑक्साइड ऐं ज़िंक जेको आहे उहो ठही वञे हा, पंहिंजी नई हालत में अची वञे हा, त वरी ॿीहर इनखे रिएक्शन करायूं हा असां, त असांखे वरी करंट ॾिए हा, हीअ वरी प्रोडक्ट ठहनि हा। अॼोको असांजो लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।